इहो जीअं सभ खां पहिरीं थोरा तो इन्हनि सहाफ़ी दोस्तनि जो मुख़्तलिफ़ तंज़ीमूं सां नवाज़ शाह बाडई अयाज़ ऐं अब्दुर्रज़ाक़ जो जेके हिन तॾे ते आया। किसो हीअ आहे, राति सभिनी दोस्तनि ताईं सोशल मीडिया जे ज़रिए ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि। ऐं सुबुह खां वठी हिते आहियां, छो त असांजे पाड़े जो इलाइक़े जो मसइलो हुयो। हशर हीअ आहे, सॼी सिंध जी हालति पाण ॾिसंदा ऐं ॿुधंदा पिया अचूं। पहिरियों इशू हुयो कुते जे चक जूं बि इंजेक्शनूं पंहिंजी सिंध गवर्नमेंट वटि उहे बि मौजूदु न हुयूं। पर बेहसी हीअ आहे त तारीख़ में पाण ॿुधंदा ईंदा हुआसीं त सिंध जे अंदरि भौतारकी ऐं तबक़ाती सिस्टम जो हिकिड़ो कल्चर हलंदो हुयो त जंहिं माण्हू खे ॿधाइणो हुजे छोड़ाइणो हुजे उनजे लाइ वॾेरे जी फ़ोन जी ज़रूरत पवंदी आहे, तंहिंजे करे उनखे ॿधाइबो ऐं छोड़ाइबो। पर हीअ तारीख़ में हीअ लाड़ ऐं छटे जो खितो आहे जंहिंमें हीअ वाक़िया पहिरीं बि थींदा हूंदा, पर हीअ पहिरियों वाक़ियो जेको तव्हां ई असांजे साम्हूं आयो आहे त इस्पतालुनि जे बि अंदरि इहो हिकिड़ो कल्चर ॾिनो वियो आहे त जेसिताईं कंहिं भौतार, कंहिं वॾेरे, कंहिं पीर, कंहिं मीर जी फ़ोन अचे तेसिताईं कंहिं ग़रीब जो इलाजु नाहे करिणो। इहो चिटो साबित आहे त जॾहिं हीअ नियाणी हुनखे राति जे 8-9 बजे उते इस्पताल ते खणी विया आहिनि, उते मौजूदु डॉक्टर उहो जेकॾहिं हींअर कोरोना वायरस जॾहिं हलियो पिए तॾहिं पाण सॼे पाकिस्तान ऐं सिंध जे माण्हुनि उन्हनि डॉक्टरनि खे सलाम पेश कयोसीं त हीअ हिकु वबा जे ख़िलाफ़ु वेड़ कनि पिया। पर उन पासे वरी उन्हनि डॉक्टरनि जी टीम में ही वेठल जेके आहिनि, ऐं चवां थो उहे बघेड़े आहिनि जिन हिन असांजी नियाणी खे उते तड़पंदे तड़पंदे छॾियो। उहा मरंदे उते उहो वारसनि था जॾहिं उनजे पीउ ॻाल्हि पे कई त उते जॾहिं असीं उनखे खणी विया आहियूं त उहो पहिरीं चवनि था नांग जी खाधल उते तड़पे पई, चवनि पिया त वञी पहिरीं पर्ची कढाए अचो। असां वियासीं, वरी जॾहिं पर्ची कढाए आयासीं त वरी उन्हनि खे चयो त वञो हाणे वञी टेस्ट कराए अचो। ऐं साईं नवाज़ शाह तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, उहा हुननि जी लेबॉरेटरी जेके छटे जी टेस्ट खणी आई आहे उन में उहा हुननि रिपोर्ट ॾिनी आहे त हिनखे नांग खाधो ई कोन्हे। उनजो पीउ चवे थो त आउं उनजे खीसे में नांग विझी उते खणी वञी उते डॉक्टर खे ॾेखारियो आहे त हिन नांग खाधो आहे, तंहिंजे करे हिनखे इंजेक्शन हणो। उनखे चवनि था त न पहिरीं वञी रिपोर्ट कराए, पोइ उनजे बावजूदि जिते नांग उनखे ॾंग हयो आहे कंहिं बि डॉक्टर अची उहा जॻह बि न ॾिठी आहे त नांग किथे खाधो आहे, कीअं आहे, नांग जो खाधल आहे या न। ऐं उहो जॾहिं नांग उनजे टेबल ते रखे थो तॾहिं चवे थो त हिनखे परे कर ऐं उतां उथी अची उन मासूम नियाणी जो इलाजु करण जे लाइ डॉक्टर तयारु न आहिनि। उनखां बाद में जॾहिं उहा वरी उनखे जॾहिं मोकिलियो अथनि टेस्ट जे लाइ, उन टेस्ट खे बि चवनि था त 4 कलाक सब्र करियो, उनखां पोइ उहा टेस्ट ईंदी, पोइ तव्हांजो हिनखे नंढड़ी खे असां इंजेक्शन हणंदासीं। हीअ हेॾी बेरहमी बेड़ी माना छा चइजे। ऐं उनखां पोइ वरी ॿियो जेको माण्हू मरीज़ अचे थो उनखे जॾहिं फ़ोन थी अचे त उनजी का बि टेस्ट नथी थिए, उनजे लाइ को बि इंतज़ारु नथो थिए। उहे सभु जो सभु डॉक्टर उथी बीहनि था त छो त वॾेरे ऐं छटे खे जेको हलाईंदड़ वॾेरो आहे उनजी फ़ोन आई आहे, तंहिंजे करे उनजो असांखे इलाजु करिणो आहे। हीअ बेहसी आहे। हीअ ग़रीब मिसकिन माण्हू दाह ॾियनि त कंहिं दाह ते ॾियनि। असीं हीअ सभु दोस्त ऐं अवामी तहरीक ज़िले ठटे जे ज़िम्मेवार जी हैसियत सां असीं हिननि मालिकनि सां हर ॾुखे वक़्त में हर एहतिजाज में गॾु आहियूं। जेकॾहिं हीअ राति ताईं FR न कटी वई त हिननि मालिकनि सां ऐं हिन सिविल सोसाइटी सां हिन समाजी दोस्तनि सां मिली करे जेको बि एहतिजाज या को बि सॾु ॾिनो हूंदो त उन सां अवामी तहरीक सभिनि खां अॻु भरी हूंदी। ऐं तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी जी असां